मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। याद रहे कोई भी जेकॾहिं मुक़्तदी नमाज़ पढ़े थो पेशमाम जो पोयां उन पेशमाम खे हक़ीर थो सम्झे, मसलो तो वॾो अहम मसलो, उन पेशमाम खे हक़ीर थो सम्झे, पाण खे फज़ीलत वारो सम्झे थो, पेशमाम खे कुझु बि नथो सम्झे, यादि रहे तव्हांजी नमाज़ न थींदी। छो? अल्लाह अकबर पुठियां आहिनि जे पेशमाम जे, अल्लाह अकबर पुठियां, यानी तोखां फज़ीलत वारो आहे त मतिलबु आॾो बीठो आहे, ऐं तूं चवंदे फज़ीलत वारो न आहे, कंहिं कम जो ई न आहे, यादि रहे तव्हांजी नमाज़ न थींदी। तव्हांजी इक़्तिदा उनजे पोयां पोइ दुरुस्त आहे, तव्हांजी इक़्तिदा उनजे पोयां ठीकु आहे जंहिंखे तव्हां अज़मत वारा सम्झो। हे तमामु वॾियूं ख़राबियूं असां मुस्लमान में पियल आहिनि। अलाह ताला असां मुस्लमान खे शल जेको आहे सम्झ नसीब अता फ़रमाए।